गभो पाणीअ ढुक में ॿोड़े जे खाई पंहिंजे ऊचे कंध खे मूर न झुकाई त मुंहिंजा साईं तुंहिंजी ॾात ॾहूणी थी वञे। अस्सलाम वालेकुम दोस्तो, अॼु असां उन इंसान सां गॾु वेठा आहियूं जंहिंजो नालो हुसैन शेख आहे ऐं हुन ज़िंदगीअ में अयाज़ जे इन ई बैत जी तर्जुमानी कंदे अहिड़े तरीक़े सां ज़िंदगीअ जा साल गुज़ारिया आहिनि जो अॼु हू पंहिंजे ऊचे कंध खे झुकाइण जे बदिरां मान ऐं शान सां हिन शोबिज़ जे ज़वाल वारे दौर में बि पंहिंजे उरूज जो कमु करे रहियो आहे। हिन माण्हू सिंधी शोबिज़ जा केतिरा ई सिज उभरंदे ॾिठा, लहंदे ॾिठा, सितारनि जा उरूज ॾिठा, ज़वाल ॾिठा। PTV खां वठी स्टेज ताईं, स्टेज खां वठी सिंधी चैनलनि जी क़याम खां वठी उन्हनि जे ज़वाल ताईं ही सिंधी मीडिया जे हर दौर जो अखियुनि ॾिठो शाहिद रहियो आहे। 40 साल हुन सिंधी शोबिज़ खे ॾिना आहिनि। अॼु असां सां गॾु हुसैन शेख आहे। उन खां पुछूं था त हुसैन शेख जेको आहे उन पंहिंजे सफ़र जी शुरूआति किथां खां कई ऐं अॼु हू पंहिंजो पाण खे किथे बीठल ॾिसे थो। अस्सलाम वालेकुम। मुंहिंजो नालो असल में हुसैन बख्श आहे। ज़ात जो मां शेख आहियां। मुंहिंजो ताल्लुक़ु शिकारपुर ज़िले सां आहे। तालको गढ़ी यासीन ऐं मुंहिंजे पंहिंजे ॻोठ जो नालो आहे शेख जागीर। वो 77-78 में असां उतां लॾे ॻोठूं लाड़काणे शहर में आयासीं। उते रहंदा हुआसीं, महिनत मज़दूरियूं कंदा हुआसीं। मुंहिंजो वास्तो हिकिड़े आर्टिस्ट सां पइजी वियो, अनवर अनोखो स्टेज आर्टिस्ट हुयो। पोइ उहो जॾहिं बि पंहिंजो ड्रामो कंदो हुयो त मूंखे अची कार्ड ॾींदो त अचो भाई हुसैन भाई हली ड्रामो मुंहिंजो ॾिस। पोइ हिकु ॿ भेरो मूं उनजो ड्रामो ॾिठो त मुंहिंजे बि अंदर में हिकु तमन्ना पैदा थी त मां बि जेकर इहो स्टेज ड्रामो कयां। ऐं पोइ मूं उनखे अर्ज़ु कयो, उहो मूंखे वठी वियो स्टेज ड्रामनि में। उते पंहिंजे स्टेज जे दुनिया में मूं पहिरियों भेरो पेर पातो लाड़काणे में। ज़िंदगी जो पहिरियों ड्रामो कहिड़ो हो? ठोकर। उन में कैरेक्टर कहिड़ो हो तव्हांजो? गुंडे जो हुयो। अच्छा, ठोकर ड्रामे जो डायरेक्टर कहिड़ो, लेखक कहिड़ो? डायरेक्टर हुयो असांजो मंगी साहब हुयो। हींअर नालो मूंखे हुनजो ज़हन तो लथो थो वञे। ऐं पंहिंजो लेखक बि उहो ई हुयो, डायरेक्टर ऐं लेखक उहो ई हुयो। नालो अची वियो जेकॾहिं मूंखे यादि त ज़हन उहो यादि हूंदो आहे, पर अलाए छो हींअर मूंखे उहो ज़हन तो लथो पियो वञे। तव्हांखे यादि आहे त उहो तव्हांजी ज़िंदगी जो पहिरियों कैरेक्टर कहिड़ो हो? गुंडे जो हुयो, ईअं विलेन हुया, हुननि में एक्स्ट्रा हुयुसि। अच्छा, हाणे हिकिड़े एक्स्ट्रा खां वठी हिकिड़े बहितरीन डायरेक्टर ताईं हुसैन शेख जेको पंधु कयो आहे उन ई पंध में हुन जेको एज़ ए डायरेक्टर जेको ड्रामो पहिरियों रिकॉर्ड कयो उनजो नालो छा हो ऐं कॾहिं कयो ऐं कंहिंजो लिखियलु हो? मूं पंहिंजो लाड़काणे में कयो ज़ुल्फ़कार अली बाग़ में, जेको शहीद ज़ुल्फ़कार अली भुट साहब जे नाले सां मनसूब थियलु आहे पार्क, उन में कयो हुयो। ऐं पंहिंजो जेको आहे उनजी कहाणी बि मूं लिखी हुई ऐं डायरेक्शन बि मूं पहिरियों भेरो उन में कई। उहो मुंहिंजे ख़्याल में 91 में कयो हो ड्रामो मूं। PTV ते कीअं अचणु थियो? PTV ते ज़ाहिरी ॻाल्हि आहे, जॾहिं स्टेज ते कमु कंदा हुआसीं त शौक़ु थियो त पोइ 2-2 साल, 2.5 साल अची गेटनि ते बीह रहंदा हुआसीं। अंदरि कोई सुञाणींदो त असांखे अंदरि वठी वेंदो न। पोइ जेको आहे सो कुझु महिरबानियूं थियूं। पोइ हाणे अलाह पाक जे तरफ़ां चइजनि या दोस्तनि जी तरफ़ां, पर थींदियूं त अलाह पाक जे तरफ़ां महिरबानियूं। पोइ अंदरि एंट्री थी वई, पोइ वास्ता ठही विया, पोइ मूं उते कमु करणु शुरू कयो। अच्छा, PTV ते पहिरीं एंट्री छा में हुई, कहिड़ो ड्रामो हो? पहिरीं मुंहिंजी एंट्री थी पंहिंजो हारून रिंद साहब जो हिकिड़ो उर्दू ड्रामो हुयो। का सीरीज़ हुई, उन में कमु हूंदो। तक़रीबन एक्स्ट्रा कमु हुया 2-3 साल त पहिरियां इहे हूंदा हुआ। पोइ वञी के सपोर्टिंग कैरेक्टर मिलिया। बाक़ी शुरू में ईअं ई एंट्रियूं थींदियूं हुयूं। बादल जमाली साहब हुयो, उन इनायत कई, उन कमु ॾिनो। ऐं पंहिंजो इक़बाल सईद अंसारी साहब हुयो असांजो प्रोड्यूसर, उन महिरबानी कयूं। मोहम्मद बख्श समेजो साहब। पोइ त माना जेके बि सिंधी प्रोड्यूसर हुया उहे सभु कमु ॾींदा। उर्दू पंहिंजो जेके प्रोड्यूसर आहे उन्हनि बि कमु ॾियणु शुरू कयो। अच्छा, तव्हां एज़ ए असिस्टेंट सभ खां पहिरीं कंहिंखे जॉइन कयो PTV ते? ॾिसो, असां उन टाइम कंदा एक्टिंग हुयासीं।
पर पोइ जीअं त घणो वक़्तु असां PTV खे ॾींदा हुआसीं, घणो टाइम ॾींदा हुआसीं, त पोइ उन्हनि सां वास्ता जुड़ी विया। पोइ ज़ाहिरी ॻाल्हि आहे, जॾहिं उन्हनि जी प्रोडक्शन थींदी हुई त उन्हनि सां गॾु असां पंहिंजो जेको आहे सो कमु प्रोडक्शन में बि इकट्ठे हूंदा हुआसीं। अच्छा, उते तव्हांजो इरादो हो कमु सिखण जो एज़ ए डायरेक्टर, या तव्हांजे किथे वहम गुमान में हो त हिकिड़ो दौरु ईंदो जॾहिं चैनल ईंदा ऐं असां डायरेक्टर थींदासीं, किथे कंहिं दिलि जी कंहिं कुंड में या कंहिं दिमाग़ में किथे का अहिड़ी सोच हुई? न न, बिल्कुलु न, बसि सिर्फ़ु एक्टिंग जो हूंदो हुयो हिकिड़ो ज़हन में खाको ठहियलु त बसि असांखे एक्टर थियणो आहे। पर पोइ जॾहिं KTN आई, KTN बि पोइ थियो। पहिरियों इहा आयो त भाई कावश अख़बार वारा प्रोडक्शन हाउस था खोलनि ऐं उहे जेके आहिनि सो हिकिड़ो पंहिंजो ड्रामा ठाराइण था चाहिनि ऐं पोइ उहे कंहिं ॿिए चैनल ते हलाईंदा। पोइ इक़बाल साहब खे ड्रामो मिलियो हुयो, इक़बाल सईद अंसारी साहब खे। पहिरियों भेरो मां तव्हांखे ॿुधायां त माना इन मीडिया जो एज़ाज़ असांखे हासिलु आहे। इक़बाल साहब, रेहाना तबस्सुम, अली गुल मला ऐं हुसैन शेख, इहे 4 माण्हू विया हुआ बम्बई होटल ते, ऐं उते जेको आहे सो कावश अख़बार जो दफ़्तरु हुयो ऐं जेको आहे सो उते असांखे हिकिड़ो स्क्रिप्ट मिलियो, जेको स्क्रिप्ट हुयो रहमतुल्लाह मांजोठी साहब जो, ऐं ड्रामे जो नालो हुयो गूंज। हा, पोइ उन गूंज में जेको आहे सो असां पंहिंजो जेको आहे सो कमु कयोसीं। अली गुल मला मूं बि कमु कयो ऐं सजाद सुहाग बि। पोइ जंहिं ॼाणे असां रिकॉर्डिंग ते पिया वञूं त उन में जेको आहे नौजवान हिकिड़ो ख़ूबसूरत हुजे, जंहिंखे असां मशरिक़ सेंटर वटि खयोसीं, मूंखे अॼु बि यादि आहे। ऐं जेको आहे सो उहो बि असां सां हुनजी फस्ट एंट्री। त इहे जेके शुरू वारा जेके 2-3 ड्रामा ठहिया उहो सिर्फ़ु प्रोडक्शन हाउस हुयो। पोइ जेको आहे सो अली साहब इरादो कयो त असां पंहिंजो चैनल लॉन्च था कयूं। पोइ वरी हिकिड़ी अख़बार में एड हूंदी, पेटी हूंदी, पेटी खे तालो लॻल हूंदो, पोइ उहा खोली, पोइ उन में अंदरि KTN। त पोइ इहो हिकिड़ो सिलसिलो दुनिया जुड़ियो, जे अंदरि हिकु नई दुनिया। छा त ॾिसो उहो दौरु हो हुसैन शेख साहब, माण्हुनि वटि माना पहिरीं हैरत हूंदी त इहो अलाए छा अचण वारो आहे। हा, ऐं पोइ बिल्कुलु जेका KTN जी शुरूआति, बिस्मिल्लाह रहमान रहीम, ही KTN आहे। जी, बिल्कुलु तव्हांखे यादि आहे उहो? बिल्कुलु। ऐं मां तव्हांखे ॿुधायां थो त माना हिकिड़े ॼाणे KTN ऑनियर थी आहे, अख़बारनि में क्वार्टर पेज ते बाक़ाइदा पोस्टर छपिजी ईंदा ड्रामनि जा। त मां वञा पियो लाड़काणे पियो वञा, पंहिंजो दादू में पहुता हुआसीं त जेको आहे उतो मां अख़बार में पंहिंजो फ़ोटो परे खां ॾिठो हुयो त हेॾो वॾो पोस्टर ॼणो छपियल हुयो। उहो हिकिड़ो मज़ो ईंदो हुयो। पोइ माना असां एतिरो अंधा थी पिया हुआसीं एक्टिंग में, बाबा जेके बि प्रोडक्शन कयूं, माना शुरू वारियूं सभु माना इहे ई आर्टिस्ट हूंदा हुआ, अली गुल मला, मां ऐं पंहिंजो जेको आहे इहे ॿिया आर्टिस्ट हूंदा, गुलाब चांडियो साहब, सलाउद्दीन साहब, मुनीर पठान, इहे समूरा जेके PTV जा आर्टिस्ट हुया उहे ई हुया सभु। अच्छा, पहिरीं मुंहिंजे ख़्याल में जेको नौजवाननि मां पहिरियों ड्रामो जेको ज़हीर मीरज़ा खे मिलियो, जी, ज़हीर खे मिलियो तॾहिं इलेक्शन जो, उम्मीदवार नालो। हा, उम्मीदवार। ऐं मां तव्हांखे वॾी मज़े जी ॻाल्हि ॿुधायां त उन में जेतिरा बि एक्टर हुया उहे सभु डायरेक्टर थिया। अच्छा। हा हा, ऐं सभिनीनि खतड़नि जा किरदार कया। मरहूम के रऊफ़ कंदर ऐं दिलशाद सहतो, साईं हुसैन शेख, माना मूंखे हाणे यादि नथा अचनि, पर तक़रीबन सभु डायरेक्टर थिया ऐं उहे समूरा जो समूरा असां उम्मीदवार थियासीं। उन में जेके आहिनि सो जेके कलाम हुआ उहे मुंहिंजे आवाज़ में रिकॉर्ड थिया हुआ, ऐं जेके आहिनि सो जेको परफॉर्म बि असां कयोसीं। माना हिकिड़ी असां सोचियोसीं त बसि हाणे असांखे पंहिंजी हिकिड़ी दुनिया मिली वई आहे। असां हुते पंहिंजा ख़्वाहिशूं पूरियूं कंदासीं, जेके बि एक्टिंग जूं हूंदियूं, ऐं जेके आहिनि सो सर्वाइव कंदासीं, सुठे तरीक़े सां कंदासीं। अच्छा, हुसैन शेख साहब, जेको KTN जो स्टार्ट हुयो ऐं पोइ माण्हुनि जो जेको माना हिकिड़ी सुञाणप ठही आर्टिस्ट जी, ऐं उहो सभु माना हिकिड़ी पंहिंजे सिंधी चैनल जी हिकिड़ी शुरूआति, इहो लम्हो ऐं उहो ख़्यालु ऐं इहो सभु शुरूआति जेका हुई उन खे तव्हां कीअं ॾिठो? ॾिसो, उहो ॾाढो हिकिड़ो पंहिंजो पंहिंजाइप महसूसु थींदी हुई, ऐं असांखे त ईअं लॻंदो हुयो त हीअ असांजो पंहिंजो आहे। असां भले पोड़ा थी वञूं, 100 साल जा ईअं ॾकंदा अचूं बि, माना ईअं थींदो त सुभाणे असां जेकॾहिं कम जा न हूंदा त कंहिं न कंहिं कुंड सां विहारे छॾींदा, असां पंहिंजो सर्वाइव कंदासीं। ऐं हाणे बि तव्हांखे कुंड सां ई विहारे छॾियो अथनि? हाणे न, उन ऑफिस खां ॿाहिरि विहारे छॾियो अथऊं। असां पहिरियों असांजो इहो हूंदो त ऑफिस में विहारे छॾींदा, ऐं उन दौर में खोड़ सातरियूं ऑफरियूं थियूं,
ऐं पंहिंजो उर्दू चैनल तां थियूं, पर पोइ असां उहे पॉलिसियूं उन्हनि जूं सम्झी न सघियासीं। जॾहिं बि मिसाल जी ॻाल्हि का ऑफर थींदी न त 2 कम वधीक ॾेई छॾींदा हुआ, त जीअं एतो जान छॾाइनि ई अच्छा, न। तव्हां छा पिया सम्झो जॾहिं KTN शुरू थियो ऐं हिकिड़ो PTV ते ड्रामो हो जेको इस्लाही सिंधी ड्रामो हो, ठीकु आहे, ऐं उन्ही में हिकिड़ो भले पाण उनखे चऊं त रिवायती, पर उन में इहो हुयो जो माण्हुनि जा जेके इशूज़ हुआ उन्हनि खे एड्रेस पे कयो। हिकिड़ो कल्चर हुयो, हिकिड़ो रिच कल्चर, सिंध जी जेका हक़ीक़ी सुञाणप हुई, सकाफ़त हुई। पोइ जीअं KTN शुरू थियो या के सिंधी चैनल आया, पोइ जेको ड्रामो शुरू थियो उन में ऐं PTV जे ड्रामे में तव्हां कहिड़ो फ़र्क़ु ॾिठो? बाबा उन में फ़र्क़ु इहो ई जीअं स्टेज ड्रामे ऐं PTV जे ड्रामे में फ़र्क़ु हूंदो हुयो, इहो थी वियो। तव्हां स्टेज जी ॻाल्हि कई त स्टेज ते मूंखे यादि आयो, जॾहिं तव्हां ॿुधायो पिया त KTN जॾहिं शुरू थियो त हिकिड़ो वक़्तु इहो हो जो PTV जा जेके चूंड जेके नाले वारा या माना जेके उन टाइम जेके मसरूफ़ आर्टिस्ट हुआ उन्हनि खे सॼे कमु ॾिनो वियो। पर पोइ हिकिड़ो वक़्तु अहिड़ो आयो जॾहिं सस्ते जे चकर में हिकिड़ी स्टेज जी दुनिया जी हिकिड़ी लोध माना हिकिड़ी आई। हिकिड़ा आर्टिस्ट हुआ, अननोन हुआ, उन्हनि खे सॼे कमु ॾिनो वियो। पोइ उन्हनि जो माण्हू कुझु चवनि था त सिंधी ड्रामे खे जेको बिगाड़ पैदा उतां थियो जॾहिं स्टेज जा माण्हू आया, उन्हनि खे स्क्रीन जी, TV जे फ्रेम जी, उन शयुनि जी ख़बर कोन हुई। पोइ उन्हनि लाउडली ॻाल्हाइणु शुरू कयो। हिकिड़ो सिंधी ड्रामे में हिकिड़ो वायोलेंस अची वियो, बंदूक कल्चर, ऐं ॿियो लाउड माना ॾाढियां ॻाल्हाइण, रड़ियूं करे ॻाल्हाइण, ऐं पोइ उतां खां ई सिंधी ड्रामे जी बर्बादी जी शुरूआत थी। तव्हां छा था सम्झो? ॾिसो अयूब साहब, असांजे ॿाहिरीं ॿियनि मुल्कनि में बि जेके आहिनि उन्हनि जो जेको बुनियादु हूंदो आहे उहो थिएटर ई हूंदो आहे। उतां निकिरी आर्टिस्ट ईंदा आहिनि, TV में बि ईंदा आहिनि, फिल्मुनि में बि ईंदा आहिनि, हिते बि ईअं आहे। पर हिते वरी ॼाणे वाणे ईअं थी वियो त मिसाल जी ॻाल्हि जेकॾहिं को माण्हू ईंदो हो एक्टिंग जे लाइ त बाबा मूंखे एक्टिंग जे लाइ कंहिं ड्रामे में रखायो, पोइ उन्हनि खे पूरी सीरियल ॾिनी वेंदी हुई त बाबा हे वञी त ई करे अचो। हाणे ज़ाहिरी ॻाल्हि आहे जेको हिकिड़ो माण्हू पंहिंजो ईंदो एक्टिंग करण जे लाइ, उनखे 26 किस्तुनि जी या 13 किस्तुनि जी या 5 डेज़ उनखे ॾिनो वेंदो, भाई वञी तूं करे आ, ऐं उहो खणी वेंदो त उहो वरी पंहिंजे ॻोठ में वञी कंदो, पंहिंजे शहर में कंदो, उतां जा लोकल फ़नकार खणी, त उन्हनि खे तरबियत केरु ॾिए। हाणे ॾिसो PTV ते जेके हूंदा हुआ त जेके असांजा प्रोड्यूसर हुया सीनियर, उहे जर्मनी मां ॿाहिरि ॿियनि मुल्कनि मां उन्हनि जूं ट्रेनिंग्स थी ईंदियूं ऐं उन्हनि जूं इस्लामाबाद में ट्रेनिंग्स थींदियूं हुयूं। लाइट कीअं थींदी आहे, कैमरा वर्क छा हूंदो आहे, डायरेक्शन छा हूंदो आहे, किरदारु छा हूंदो आहे। जॾहिं कहाणी ईंदी त उन किरदार जी नफ़्सियात खां वाक़ुफ़ु हूंदो, तॾहिं अॻिले आर्टिस्ट खे सम्झाए वेंदो। माना उन में चंद असांजा डायरेक्टर हुया, ज़हीर मीरजत, महमूद मीरजत, या इवन के हूंदो हो। के बि ॾाढो सीनियर PTV ते प्रोडक्शन में कमु कंदो हुयो। लतीफ़ काज़ी हुयो, या असांजा हिकु ॿ ॿिया बि दोस्त हूंदा हुआ। या मां हूंदो हुअसि त मां भले प्रोडक्शन खां माना इन्वॉल्व प्रोडक्शन में न हूंदो मूंखे पंहिंजो शौक़ु एक्टिंग जो हुयो, पर प्रोडक्शन में अंदरि हूंदो त हुयुसि न, मूंखे ख़बर त हूंदी त उहो बि डायरेक्टर ॻाल्हाए कीअं थो, पंहिंजे आर्टिस्ट खे पंहिंजो जेका ॻाल्हि आहे उहा कीअं थो सम्झाए। या स्क्रिप्ट जेके आहिनि उते मुख़्तलिफ़ वॾनि वॾनि राइटरनि जा पढ़ंदा हुआसीं ऐं उन्हनि खे ॾिसंदा हुआसीं त जेको आहे कीअं था कमु कनि, त उन्हनि जो इहो फ़र्क़ु हूंदो त असां वरी बि। तव्हां इन ॻाल्हि सां मुतफ़िक़ कोन आहियो स्टेज जे आर्टिस्ट अची सिंधी ड्रामे जो उहो चहिरो बिगाड़ियो, इन सां तव्हां मुतफ़िक़ न आहियो? सर ॾिसो, आर्टिस्ट न बिगाड़ियो, उनखे डायरेक्टर बिगाड़ियो। उनजो जेको ज़िम्मेदार आहे न डायरेक्टर आहे। जॾहिं डायरेक्टर एक्टर खे न सम्झाए सघंदो, उन मां कमु न वठी सघंदो, त पोइ छा कंदो?